परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि में असां यीशु मसीह जे द्वारा कयल चमत्कारनि खे ॾिठोसीं, जितां असां इहो सम्झण जी कोशिशि कयोसीं कि यीशु मसीह कोई साधारण कोन्हे। मुंहिंजा प्यारो, इहो असां हिन जे करे ॾिठोसीं ताकि असां यीशु मसीह जी चयल ॻाल्हियुनि ते विश्वास करे सघूं। जेको बाइबल रस्तो ॿुधाए थी पई उद्धार खे खणी करे, उन ते असां विश्वास करे सघूं ताकि असां वञी करे परमेश्वर सां मिली सघूं। मुंहिंजा प्यारो, असां सिर्फ़ु इन तरीक़े सां ई न, असां अलॻि अलॻि तरीक़नि सां ॾिठो आहे कि छा असां बाइबल जे मथां विश्वास करे सघंदा आहियूं, छा उहो परमेश्वर जो वचन आहे, छा यीशु मसीह जेको रस्तो ॿुधाए थो पियो उन ते असां विश्वास करे परमेश्वर वटि वञी मिली सघंदा आहियूं कि न। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ॾिसी सघंदो जिते असां ॾाढियुनि ॻाल्हियुनि खे ॾिठो आहे। मुंहिंजा प्यारो, असां पिछले वीडियो में चयोसीं कि असां हिकु ॿिए बि तरीक़े सां ॾिसण जी कोशिशि कंदासीं कि असां छो बाइबल जे मथां विश्वास कयूं, छो यीशु मसीह खे पंहिंजे जीवन जो राजा बणायूं, छो इन ॻाल्हि ते विश्वास कयूं कि जेको बाइबल रस्तो ॿुधाए थी उद्धार खे खणी करे उहो असां कंदासीं, उनखे अपनाईंदासीं त परमेश्वर वटि वञी करे मिलंदासीं। त मुंहिंजा प्यारो, हिकु ॿिए तरीक़े सां बि अॼु असां ॾिसण जी कोशिशि था कयूं। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां बाइबल खे पढ़ूं था त उनजे अंदरि जेके शिक्षाऊं लिखियल आहिनि उहे अलौकिक आहिनि, उहे अद्भुत आहिनि। अने मां तव्हांखे कुझु शिक्षाउनि जे बारे में ॿुधायां थो जेके यीशु मसीह चई। जीअं त शादीअ खे खणी करे यीशु मसीह चई, उन चई कि हिकु ई शादी आहे जेकी उहा आहे जाइज़ आहे। उनजे अलावा अगरि जे हिकु मर्द ॿी औरत खे ॾिसे थो पियो ऐं हिकु औरत ॿिए मर्द खे ॾिसे थी पई शादीअ जे रिश्ते जे अलावा, त उहो ग़लति आहे। जिते दुनिया असांखे 2 शादियूं 3 शादियूं 5 शादियुनि जे बारे में थी ॿुधाए, उते बाइबल जी शिक्षा जेकी आहे उहा ॿुधाए थी पई कि हिकु शादी ई थियणु घुरिजे। उनजे अलावा मुंहिंजा प्यारो, माता पिता खे खणी करे बाइबल जे अंदरि शिक्षा ॾिनल आहे कि पंहिंजे ॿारनि खे इन तरीक़े सां पालियो ताकि उहे परमेश्वर सां वञी करे जुड़नि। उन्हनि खे अहिड़ी तरीक़े जी शिक्षा ॾियो जेके उनखे परमेश्वर जी ओर वठी वञनि। उन्हनि खे गुस्सो न ॾियारियो, उन्हनि खे इन तरीक़े सां न पालियो कि उहो संसारी बणिजी वञनि। इन जे अलावा मुंहिंजा प्यारो, ॿारनि खे बि शिक्षा ॾिनल आहे कि पंहिंजे माउ पीउ जो आदर कयो, ईअं न आहे कि तव्हां उन्हनि जी बेइज़ती कयो। मुंहिंजा प्यारो, उन जे अलावा असां ॾिसूं था पिया जेॾी महिल बाइबल खे पढ़ूं था त भाउरनि जे बारे में कि उन्हनि खे हिक ॿिए सां कीअं व्यवहार करणु घुरिजे, उते बि बढ़िया नमूने जी शिक्षा ॾिनल आहे। बाइबल ॿुधाए थी पई कि पंहिंजे भाउरनि सां तव्हां प्यार सां पेश अचो, उन्हनि जी मदद कयो। मुंहिंजा प्यारो, बाइबल जेकी आहे असांखे ॿुधाए थी पई कि असांखे हिक ॿिए खे माफ़ी कीअं ॾियणी आहे। उहो उअं ई जीअं परमेश्वर असांखे माफ़ी ॾिनी आहे उअं ई असांखे हिक ॿिए खे माफ़ु करिणो आहे। मुंहिंजा प्यारो, बाइबल जेको आहे प्यार खे खणी करे जेकी शिक्षा थी ॾिए पई, उहा ईअं थी ॾिए पई कि तव्हांजो प्यार जेको हिक ॿिए जे प्रति आहे उहो निष्पक्ष हुजणु घुरिजे, निस्वार्थ हुजणु घुरिजे, कपट रहित हुजणु घुरिजे। इन जे अलावा मुंहिंजा प्यारो, बाइबल जे अंदरि जेकी असां शिक्षा पायूं था पिया प्रार्थना खे खणी करे, उहो ईअं थी चए पई कि तव्हांजी प्रार्थनाऊं जेकी आहिनि उहे कपट रूपी न हुजनि। तव्हांजी प्रार्थनाऊं जेकी आहिनि उहे सिर्फ़ु दुनिया जी न हुजनि। उहे जीअं माण्हू कपट रूपी दुनिया में माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ प्रार्थना कंदा आहिनि, उहो तव्हां प्रार्थना न कयो, पर तव्हां ईअं प्रार्थना कयो जीअं तव्हांजो पिता परमेश्वर ख़ुशि थी वञे। अहिड़ी ॻाल्हियुनि लाइ प्रार्थना कयो जेके ॾाढियूं अहमियत वारियूं प्रार्थनाऊं आहिनि। जीअं त तव्हां प्रार्थना कयो मुंहिंजा ॿार सुठी राह ते हलनि। जिते अॼोकी तारीख़ में दुनिया प्रार्थना करे रही आहे मुंहिंजे ॿारनि वटि धन दौलत हुजे ख़ाली, उते बाइबल शिक्षा चए थी पई कि तव्हां पंहिंजे ॿारनि जे लाइ प्रार्थना कयो उहे सही रस्ते ते हलनि। मुंहिंजा प्यारो, बाइबल जे अंदरि जेॾी महिल असां उनजी शिक्षाउनि खे पढ़ूं था जेको यीशु मसीह ॾिनई, त उतां खां ॾाढो सुठी तरीक़े सां सम्झी सघंदा आहियूं कि हीअ शिक्षा जेकी आहे कि मानव जी कोन्हे, के साधारण माण्हूअ जी कोन्हे, उहो त परमेश्वर जी शिक्षा आहे। ऐं इहे इन जे करे ॾिनियूं आहियूं ताकि असां उतां बि सम्झी सघूं, उहो बि असांखे आकर्षित करे सघे, असांखे प्रभाव विझी सघे कि असांखे छो विश्वास करणु घुरिजे बाइबल जे मथां। असां पढ़ूं था पिया दान खे खणी करे बाइबल जी शिक्षा, जिते ॿिया ॼणा आहिनि सेखारनि था पिया जेॾी महिल तूं दान ॾी त उते ढंढेरो पिटाए, मतिलबु हुनखे बि ॿुधाए हुनखे बि ॿुधाए। ऐं असां ॾिसूं था संसार में ईअं थी रहियो आहे, पर बाइबल ॿुधाए थो पियो कि जॾहिं तूं दान करी त कंहिंखे न ॿुधाए, ताकि तुंहिंजो पिता जेको परमेश्वर आहे उहो तोखे गुप्त में हुनजो प्रतिफल ॾे। मुंहिंजा प्यारो, असां ॾिसूं था पिया कि बाइबल जेको आहे पैसनि खे खणी करे बि शिक्षा ॾेई रही आहे, ॾाढो बढ़िया शिक्षा ॾेई रही आहे। उनखे खणी करे उहो चए थी कि तूं पैसनि जी लालच इन तरीक़े सां न कर, उनखे इन तरीक़े सां न कमाए, मतिलबु ॿिए जो फुरे करे, ॿिए जो खणी करे। मुंहिंजा प्यारो, जिते दुनिया सेखारे रखी आहे कि कोई धन कारो न हूंदी आहे, अच्छो न हूंदो आहे, हुनजो बि फुर हुनजो बि फिर, कोई वांदो कोन्हे, उते बाइबल ॿुधाए थी पई कि तूं ग़लति तरीक़े सां धन न कमाइजे, वरना इहो धन तोखे परमेश्वर जे ख़िलाफ़ु वठी वेंदो, उनजो दुश्मन बणाए छॾींदो। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल तव्हां हिन बाइबल जी शिक्षाउनि खे ॿुधंदव, हुननि खे पढ़ंदव गहराइनि में वञी करे, त तव्हां सम्झी सघंदव, विषय कहिड़ो बि छो न हुजे, तव्हां सम्झी सघंदव कि हीअ जेकी बाइबल जी शिक्षा आहे
कि साधारण माण्हू जी शिक्षा कोन्हे, इहा परमेश्वर जी शिक्षा आहे। जेॾी महिल असां यूहन्ना जे पुस्तक में 7 अध्याय हुन जो 17 पढ़ूं था त यीशु मसीह छा चई कि तव्हां वञी करे शिक्षा खे पढ़ो जेकी मां तव्हांखे ॿुधायां थो, ऐं उतां तव्हांखे सुठे नमूने सां ख़बर पइजी वेंदी कि हिन जे अंदरि मां जेके तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहियां, जेकी मां तव्हांखे सिखियाऊं ॾेई रहियो आहियां अलॻि अलॻि विषय खे खणी करे, उहे कंहिंजियूं आहिनि। जेॾी महिल तव्हां उन्हनि खे वञी करे गहराईअ सां नापींदव, झांचींदव, परखींदव त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त परमेश्वर जूं शिक्षाऊं आहिनि। इहे छो ॾिनियूं आहिनि? इन जे करे ताकी तव्हां ऐं मां विश्वास करे सघूं कि हे परमेश्वर जो वचन आहे। मुंहिंजा प्यारो, असां हिन ते विश्वास करे सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो, असां त इहे ॻाल्हियूं हिन जे करे ॾिसी रहिया आहियूं ताकी सही रस्ते ते अचूं, ताकी परमेश्वर खे पायूं। मुंहिंजा प्यारो, मां हिन जे अलावा तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि थो ॿुधायां कि थोरी देरि लाइ सोचो कि यीशु मसीह जो जेको जनमु आहे हिकु नंढे से गांव बैतलहम नगर में थियो, पर अॼु हुनजो प्रभाव जेको आहे सॼे संसार ते। थोरी देरि लाइ सोचो, हिकु नंढे से गांव में पैदा थियल हिकु माण्हू सॼे संसार में कीअं प्रभाव विझी सघंदो आहे। बाइबल ॿुधाए थी पई कि सिर्फ़ु हुनजा 12 चेला हुआ, उन्हनि 12 चेलनि सॼे संसार ते प्रभाव विझो। ईअं कीअं थी सघंदो आहे? छा उन्हनि 12 चेलनि में एॾी ताक़त हुई कि सॼे संसार में प्रभाव विझी सघनि? मुंहिंजा प्यारो, छोके हे परमेश्वर जो वचन आहे, इन जे करे उनखे कोई न रोके सघियो। इतिहास ॿुधाए थो कि बाइबल खे ॾाढो दबायो वियो, साड़ियो वियो, हुनखे हर तरीक़े सां मिटाइण जी कोशिशि कई वई, पर बाइबल जेको आहे, छोके परमेश्वर जो वचन आहे, उनखे कोई रोके न सघियो। मुंहिंजा प्यारो, इहे सभु सबूत आहिनि, इहे सबूत आहिनि ताकी तव्हां मां विश्वास करे सघो। मुंहिंजा प्यारो, बाइबल असांखे ॾाढा ई सबूत थी ॾे पई ताकी असां परमेश्वर खां पाए सघूं। इन जे अलावा मुंहिंजा प्यारो, असां ईंदड़ समय में असां हिन ॻाल्हि खे ॾिसण वारा आहियूं कि हिन संसार में एॾी बुराई छो आहे, अने जेको सुठो करे थो पियो उन सां एॾो ग़लति छो थो थिए पियो। ॾाढो ज़रूरी आहे इन ॻाल्हि खे ॾिसणु, ऐं बाइबल हुन जे बारे में छा थी ॿुधाए ताकी असां इन ॻाल्हि खां बि खणी करे परमेश्वर जे वचन ते विश्वास करे सघूं ऐं उद्धार खे पाए सघूं। परमेश्वर